असां डिॼण ई घबराइण वारा नाहियूं। लाहौर जे सियासतदाननि जो ॼमी मुक़ाबलो कंदासीं। मां आवाम जे तरफ़ ॾिसी रहियो आहियां, कंहिं ॿिए जे तरफ़ न पियो ॾिसां। रुगो पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर ते इलेक्शन विढ़ी रही आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत अशराफिया जी सब्सिडी ख़त्म करे पैसो आवाम ते ख़र्च कंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो रहीम यार खान में जलसे के खिताब। संदसि चवणु आहे त तीर शहीदनि, मज़दूरनि ऐं नौजवाननि जो निशान आहे। फतह तीर जी थींदी। असां चाहियूं था त मुख़ालिफ़ मुक़ाबलो कनि, पर हू मैदान छॾे भॼी विया आहिनि। लेवल प्लेइंग फील्ड जी घुर कंदड़ मैदान ते अची मुक़ाबलो कनि। ॾुखियाईनि जे बावजूदि असां मैदान छॾे न भॻा आहियूं। आवाम ॼाणे थो त महांगाई जो ज़िम्मेवार केरु आहे। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो खानेवाल में जलसे के खिताब। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो हंगामी इजलास। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, टिनी हथियारबंद फौजनि जे सरबराहनि ऐं निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। पाक ईरान छिकताण वारे मामले ते गौर विचार। निगरान परडेही वज़ीर जलील अब्बास जीलानी जो तुर्किया के हम मुनसिब खाकान फैदान सां टेलीफोनिक राब्तो। पाकिस्तानी ईरान विच में जारी छिकताण ते ख़यालनि जी ॾेवट। परडेही वज़ीर तुर्क हम मुनसिब के पाकिस्तान जी हालतुनि ऐं अॻभराई बाबति आगाह कयो। जलील अब्बास जीलानी चवे थो, ऑपरेशन मुल्कसर मचार जो मक़सद ईरान अंदर दहशतगर्दनि जे कैंप्स के निशानो बणाइण हो। पाकिस्तान की छिकताण में का दिलचस्पी या ख्वाहिश नाहे। पाक ईरान विच में छिकताण खां पोइ हाकारी पैगामनि जी ॾेवट। परडेही खाते जे तर्जमान पाकिस्तानी ईरान विच में हाकारी पैगामनि जी ॾेवट जी तस्दीक़ करे छॾी। पाकिस्तान जी परडेही एडिशनल सेक्रेटरी रहीम हयात कुरैशी जो ईरानी हम मुनसिब सैयद रसूल मूसी सां राब्तो। रहीम हयात कुरैशी चवे थो, पाकिस्तानी ईरान में भाइराणा लाॻापा आहिनि। हाकारी ॻाल्हि ॿोल ज़रिए समूरा मसइला हल करण लाइ अॻिते वधंदासीं। दहशतगर्दी समेत गॾियल चैलेंजिस लाइ असराइती कार्रवाई जी ज़रूरत आहे। ईरानी हम मुनसिब सैयद रसूल मूसी चयो त हाणोके तकरार जो फ़ाइदो दुश्मननि ऐं दहशतगर्दनि खे थींदो। अॼु दुनिया जो अहम मसइलो गज़ा में सिहोनी ॾोह बंदि करणु आहे। अमेरिका जी हिकु भेरो ॿीहर ख़िते में वधंदड़ छिकताण ते ॻणिती ज़ाहिर। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त हमलनि मां ज़ाहिर थिए थो त ईरान ख़िते में घणो पसंदि नथो कयो वञे। ॿिन्ही मुल्कनि विच में छिकताण वारी सूरतहाल खे सम्झण लाइ कमु कयो पियो वञे। हमलो ख़िते में ईरानी अदम इस्तकाम जे रवैये जो हिकु ॿियो मुज़ाहिरो हो। पाकिस्तान ईरान छिकताण में वाध नथा चाहियूं। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल पारां बि पाक ईरान छिकताण ते ॻणिती ज़ाहिर। एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त ॿई मुल्क तहमुल जो मुज़ाहिरो कनि त जीअं छिकताण न वधे। सलामती जा सभु ख़दशा ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु घुरिजे। पाक ईरान छिकताण। पीपी चेयरमैन जो परडेही ख़ाबिरू इदारे खे इंटरव्यू। चवे थो, हाणोकी छिकताण सबबि पूरो ख़ितो मुतासिर थी सघे थो। उमीद आहे त इन बहरान जो ख़ात्मो करण में कामयाब थींदासीं। पुरुमीद आहियूं त जल्द सिफ़ारती राब्ता बहाल थींदा। फ़ौज मुल्की सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी के चैलेंज कंदड़ खे भरपूर जवाब ॾिनो। पाक फ़ौज आर्मी चीफ जी क़यादत में क़ौम जो ॻाढ फ़ख्र सां ऊचो करे छॾियो आहे। अलहदगी पसंद ऐं दहशतगर्द भारत सां गॾिजी ईरान में पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया हुआ। असां चई रहिया हुआसीं त गुम थियल माण्हुनि जो मसइलो हल थी वियो आहे। बलूचिस्तान जे इत्तलात वारे वज़ीर जान अचकज़ई जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं, इन एक्शन सां भारत जी दहशतगर्दी जो नेटवर्क वाइखो थी वियो। दुश्मन कुवतूं नाकामी खां पोइ परडेही मुदाख़लत जी कोशिश करे रहियूं हुयूं। पाक ईरान छिकताण बावजूदि चूंडूं 8 फ़रवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन जी तर्जमान जो चवणु आहे त सरहदी छिकताण बावजूदि समूरो ध्यानु 8 फ़रवरी ते चूंडुनि ते आहे। चूंडूं शेड्यूल मूजिबि ऐं ऐलानियल तारीख़ ते कराइण लाइ पुरज़म आहियूं। असां मामूल मूजिबि कमु करे रहिया आहियूं। इलेक्शन कराइण लाइ तयारियूं जारी आहिनि। फैज़ाबाद धरणो केस जी इंक्वायरी। कमीशन में वाध जो मामलो। वफ़ाक़ी हुकूमत जी कमीशन जे मुद्दे में वाध जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु। सुप्रीम कोर्ट जे
टे रुकनी बेंच ईंदड़ हफ़्ते दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी इंक्वायरी कमीशन वटि रिपोर्ट फाइनल करे सुप्रीम कोर्ट में जमा कराई हुई। सिंध जे निगरान वरे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कराची में नालनि जी सफ़ाई लाइ कमेटी जोड़े छॾी। मकानी खाते जो निगरान सूबाई वज़ीर मुबीन जुमानी कमेटी जो सरबराह हूंदो। कमेटी में मेयर कराची ऐं मकानी खाते जो सेक्रेटरी भी शामिल। कमेटी नालनि जी सफ़ाई बाबति मसइलनि जे हल लाइ क़दम खणंदी। वरे वज़ीर पारां हब कैनाल जी बहाली लाइ काबीना में एजेंडा आणण जी हिदायत। निगरान वरे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि कराची में शहरी सहूलतुनि बाबति इजलास में मकानी खाते जे वज़ीर मुबीन जुमानी, मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास में मकानी खाते जे सेक्रेटरी जी निगरान वरे वज़ीर खे ब्रीफिंग। निगरान वरे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चवे थो कराची जी समूरनि नंढनि वॾनि शाहराहुनि जी मरम्मत थियणु घुरिजे। चाहियां थो त रोड रस्ता बहितर हालत में हुजनि ऐं पाणी जे निकाली जो निज़ाम दुरुस्त कमु करे। TMCs खे 30 सैकड़ो डिमांड जा ॾिना विया त जीअं उहे मरम्मती कमु करे सघनि। वॾे वज़ीर पारां मकानी खाते जे सेक्रेटरी खे स्कीम जो मुआइनो करण जी हिदायत। इलेक्शन ट्रिब्यूनल में GTA अॻवान वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा जी अपील ते ॿुधणी। ट्रिब्यूनल औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते फ़हमीदा मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ बहाल करे छॾिया। इलेक्शन कमीशन फ़हमीदा मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ रद्द करे छॾिया हुआ।